नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जाम शोरो में सिंध एक्शन कमेटी पारां कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ 9 जून ते समूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध पंहिंजो रेफरेंडम में ॾेई छॾियो आहे। धरणे खे छेड़ो छेड़ करण में बहरिया टाउन इंतज़ामिया मुलविस आहे। पुलिस शेलिंग बाद सभई कारकुननि खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जंहिंखे फौरी तौर आज़ाद कयो वञे। धरणो पुरअमन हो। साज़िश तहत बाहिन जा वाक़िया कराया विया आहिनि। वॻोड़नि में एक्शन कमेटी जो को बि वास्तो न आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त जाम शोरो में सिंध एक्शन कमेटी पारां कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ 9 जून ते समूरे सिंध में एहतिजाजी मुज़ाहरा करण जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध पंहिंजो रेफरेंडम में ॾेई छॾियो आहे। धरणे खे छेड़ो छेड़ करण में बहरिया टाउन इंतज़ामिया मुलविस आहे। पुलिस शेलिंग बाद सभई कारकुननि खे गिरफ़्तार करे खणी वई आहे, जंहिंखे फौरी तौर आज़ाद कयो वञे। धरणो पुरअमन हो। साज़िश तहत बाहिन जा वाक़िया कराया विया आहिनि। वॻोड़नि में एक्शन कमेटी जो को बि वास्तो न आहे।